माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो जनवरी 2021 सिलसिलो शायरी शऊर साजो इंतखाब डॉक्टर आमिर गडानी जा 5 कड़ा आवाज़ साकिब अबड़ो। ओ मिठी काई मिठी मोकिल खणी साह थो बूसाट जे हिन शहर में दर्द थो वधंदो वञे हर पहर में ना हुई पंहिंजो लिखी मोकिल खणी ओ मिठी काई मिठी मोकिल खणी। मां सरापा दर्द जी तस्वीर बणजी थो जियां हा विछोड़े जी त का तहरीर बणजी थो जियां का बि नाहे सांझ जंहिंमें तूं हुजी ॼण ख़िज़ां जी काई तपंदड़ हीर बणजी थो जियां मां सरापा दर्द जी तस्वीर बणजी थो जियां। अञा नेण मुंहिंजा थका कोन आहिनि उमीदुनि ते जीवन गुज़ारियां पियो तुंहिंजी राह जाना निहारियां पियो अञा खोड़ सपना ॾिठा कोन आहिनि अञा नेण मुंहिंजा थका कोन आहिनि थका कोन आहिनि थका कोन आहिनि।